अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है तो अमरीकी वफ़द कुछ कलाकनि में इस्लामाबाद पहुंची वेंदो। जेडी वेंस की अगवानी में अमरीकी वफ़द पाकिस्तान पहुंचण वारो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है तो डील थियण खां पोइ हू सीनियर ईरानी अगवाननि सां मुलाक़ात करणु चाहींदो। ईरानी क़यादत साणुसि मुलाक़ात करणु चाहे थी त खेसि को मसलो नाहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त अमरीकी वफ़द कुछ कलाकनि में इस्लामाबाद पहुंची वेंदो। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है तो अमरीकी वफ़द कुछ कलाकनि में इस्लामाबाद पहुंची वेंदो। जेडी वेंस की अगवानी में अमरीकी वफ़द पाकिस्तान पहुंचण वारो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है तो डील थियण खां पोइ हू सीनियर ईरानी अगवाननि सां मुलाक़ात करणु चाहींदो। ईरानी क़यादत साणुसि मुलाक़ात करणु चाहे थी त खेसि को मसलो नाहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण है तो अमरीकी वफ़द कुछ कलाकनि में इस्लामाबाद पहुंची वेंदो। जेडी वेंस की अगवानी में अमरीकी वफ़द पाकिस्तान पहुंचण वारो आहे। अमरीकी सदर जो चवण है तो डील थियण खां पोइ हू सीनियर ईरानी अगवाननि सां मुलाक़ात करणु चाहींदो। ईरानी क़यादत साणुसि मुलाक़ात करणु चाहे थी त खेसि को मसलो नाहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कंदे चयो आहे त ईरान सां अॼु मुआहिदे ते सहियूं थी वेंदो। इंतहाई अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कंदे चयो आहे त ईरान सां अॼु मुआहिदे ते सहियूं थी वेंदियूं। पाकिस्तान में मौजूद न्यूयॉर्क पोस्ट जे नुमाइंदे सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे सदर डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त अमरीकी वफ़द कुछ कलाकनि अंदरि इस्लामाबाद पहुची वेंदो। डोनाल्ड ट्रंप जो चवण आहे त ईरान सां ॻाल्हियुनि लाइ जेडी वेंस जी अगवानी में अमरीकी वफ़द पाकिस्तान पहुचण वारो आहे। अमरीकी सदर जो वधीक चवण आहे त डील थियण खां पोइ सीनियर ईरानी अगवाननि सां मुलाक़ात करणु चाहींदुसि। ईरानी क़यादत मुलाक़ात साणुसि करणु चाहे त खेसि को मसलो नाहे।